सिंध तरक्की पसंद पार्टी के वाइस चेयरमैन शहीद अल्ताफ़ जिस्कानी के कातिलन की गिरफ़्तारी और कत्ल में मुलविस हथन के मंजरेआम ते आणण लाइ एसटीपी ज़िले सांगड़ पारां एहतजाजी तहरीकुन जो सिलसिलो गुज़िरियल 1 महीने खां जारी है। अॼु झोल में एसटीपी ज़िले सांगड़ के सदर पार्टी अगवानन, कारकुनन, शहरन और मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवानन एहतजाजी रैली कढी। रैली चांदनी चौक खां निकती, जेका शहर के मुख़्तलिफ़ चौकन बाज़ारुन मां थींदे प्रेस क्लब झोल अॻियां पहुती। जो कि जेका असांजी एहतजाजी रैली है अॼु 1 महीनो 5 ॾींहं गुज़री चुका आहिनि। उन में बि असांजो मुतालबो सिर्फ़ु इहो आहे शहीद सिंध अल्ताफ़ जिस्कानी जा कातिल गिरफ़्तार कयो। असांजो कोई मुसलसल एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना हलन पिया। असांजो इहो मुतालबो शहीद सिंध अल्ताफ़ जिस्कानी जा कातिल गिरफ़्तार कया आहिनि। असां पुरज़ोर मुतालबो था कयूं एसपी कटवा लिहार खां, IG सिंध खां ऐं वज़ीर आला सिंध खां त फिलफौर इन कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। वॾो तमामु अफ़सोसनाक वाक़ियो आहे। उहो सिंध जो सचो हिलाली पुटो। कातिलनि खे असां कॾहिं बि हज़म न थियण ॾींदासीं। डॉक्टर क़ादर मक्ती जे क़यादत में सॼी सिंध शहीद अल्ताफ़ जिस्कानी सां गॾु आहे। हिननि मुतालबो कंदे चयो आहे त शहीद सिंध अल्ताफ़ जिस्कानी जे असल कातिलनि ऐं कत्ल में मुलविस हथन के मंजरेआम ते आणे फांसी ॾिनी वञे। ॿी सूरत में असांजूं एहतजाजी तहरीकूं जारी रहंदियूं। कैमरामैन गुलाम रसूल ख़ासकली सां गॾु नवीद गुल ख़ासकली, सिंध TV न्यूज़ झोल।